لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته وبارك وسلم عليه. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सभी गली पढ़ो अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मदीने जाओ सुनो जा सजदा कज मोहम्मद मोट उम्मत तुझे आसरे जे तेरी तब बानी बारो चल जी जुतिया जेही होए सारे वेही तब के चल के आऊंगी निहायती वाजिबुल एहतराम प्यारा मुसलमान भाइयों अजीजों दोस्तों, अज भलारी बरकत वारी 15 शअबान जी रात आहे। अल्लाह ताला जा लखी एहसान जो अल्लाह से चवा साके इया रात पंहिंजे घर में नसीब फरमाई आ। खोड़ एड़ा मानू जेके अजोकी रात में मेलन मलाकरम जे हवाले हुंदा, खोड़ एड़ा मानू जेके अजोकी रात में दुकानन ते वेही कचेरियूं करे पंहिंजो टाइम गुज़ारींदा, उहे खुशकिस्मत माना आहिनि जंहिंखे अल्लाह साईं पंहिंजे घर मस्जिद में घुराए। या अल्लाह साईं जी वॾे में वॾी तव्हां ऐं असांजे मथां महिरबानी आहे जो तव्हां सां हिन रात में पंहिंजो टाइम कढी अल्लाह ऐं उन जे रसूल जे ज़िक्र ॿुधाइण जे लाइ गॾिजायो। सुभान अल्लाह। पीसे रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु
मलफूजा शरीफ में पान फरमायो त हजरत ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम सिकंदर ज़ुल्करनैन बादशाह के फरमायो हो त बादशाह हिकड़ो पानी आहे जेके आब हयात जो वींदो आ जेको वो पानी पियंदो क़यामत ताईं मरंदो कोन। हजरत ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम जो ये चयो त सिकंदर जो मुखे पिया वठी करे जॾहिं उन गार जे दरवाज़े ते पहुतो उन ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम खां पुछा कि भला केसी ताईं जीअरो हूंदुसि जे जॾहिं क़यामत वेझी ईंदी चंद घड़ियों अॻु में तोखे वफ़ात ईंदी एतिरो टाइम तूं जीअरो रहंदे। पोइ ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम के सिकंदर जो नेच मरदुसि पानी कोन थो पिया नसीब न हो पर उन ख्वाजा खिज़र ऐं सिकंदर सां गॾु जेके साथी गार मां हलिया हा ख्वाजा खिज़र फरमायो हो त इन गार मां जेको कुझु मिले सो खणजो जेको खणंदो सो भी अफ़सोस कंदो जेको न खणंदो सो भी अफ़सोस कंदो। उन गार मां बज़ाहिर हुननि पत्थर खया हा पर ॿाहिरि निकिरी जॾहिं ॾिठो त पत्थर कोन हुआ सोन जा जवाहर मोती हुया। तू पछतायो तो काश अन्या वधीक खणूं हा। इसे रोज़े वारा इहो मिसाल ॾेई पाण फरमाईंदा हीअ ज़िंदगी इंसान जे लाइ उन गार जे मिसल आहे जंहिं घणियूं नेकियूं कयूं हूंदियूं जॾहिं क़ब्र में इनाम इकराम मिलंदा तॾहिं चवंदो काश अञा वधीक नेकियूं कया हा पर जॾहिं थोरियूं कयूं हूंदियूं उहो बि पछताईंदो त मुंहिंजा अदा करे त भिटाई साहिब फरमायो आहे त पोखड़ी अथई त पोख न त वींदई मुंद चढ़ी पोइ पाणी बि थींदई पोरो ऐं सुकी बि थींदई सोख जिते लुड़ंदो सारो लोक उते सिकंदे हिकड़े संगल आहे। अज अल्लाह सही तरह साके सेहत दी आ तंदुरुस्ती दी आ बीमारी का बचायो आ जिंदगी दी आ तो उन अल्लाह की नेमतुन जो शुक्र भी कयो ए अल्लाह की जात बाबा जो जिक्र करे पई जिंदगी रब के जिक्र में गुजारियो इंशाअल्लाह ताला जेके अल्लाह जा बाना जिक्र कंदड़ गुजारे या या जीरा आए गुजारीदा तो बेटाई साहब उन जे ला ये भी फरमाई दुआ तो सारी रात सुबहान जागी जिन याद कयो उनन जी अब्दुल लतीफ चरे मिट्टी पे लॻो मान कोड़े कन सलाम अचो आसन दते अजो की महलावी रात आ बरकत वाली रात आ अजो की रात निंद जी रात नाए जागी जागी पंहिंजे रब करीम के राज़ी करण जी रात आ जो कुछ साल ताईं थींदो वो सब कुछ अजो की रात में लिखो वींदो आ कंहिंखे केतिरा दुख मिलंदा कंहिंखे केतिरियूं ख़ुशियूं मिलंदियूं कंहिंखे कहिड़ियूं परेशानियूं मिलंदियूं उहा हर शइ अजो की रात में लिखी वेंदी आ। अल्लाह करे छॾ तुंहिंजो मुंहिंजो ईंदड़ साल ख़ुशियुनि वारो हुजे अल्लाह करे तुंहिंजो ऐं मुंहिंजो ईंदड़ साल उन में मके ऐं मदीने जो सफ़र लिखियल हुजे अल्लाह करे तुंहिंजो मुंहिंजो ऐं ईंदड़ साल या जाग हयाती आ अल्लाह उहा इज़त वारी हयाती दे ऐं अल्लाह सही औलाद के भी साले बनाए इंशाअल्लाह ताला जॾहिं रोई रोई पंहिंजे रब करीम खे अर्ज़ कंदासीं त मालिक करीम रब आहे पंहिंजी बाज ऐं महिरबानी हमेशह फरमाईंदो भी आहे ऐं फरमाईंदो भी हाने सदाई कभी हिकड़ो दफ़ो नबी साईं जे मथां सलाम शरीफ जो डेरो ॾियारो सल्लल्लाहु अलैहि जेको प्रोग्राम आहे वो मौजू इहो रखियो तुम त अॼु तव्हांखे उहे वाक़िया ॿुधायां
जेके आलमन पंहिंजे किताबनि में दुरूद शरीफ जी बरकत ऐं फज़ीलत में लिखिया आहिनि त तव्हांखे असांखे अंदाज़ो थिए त नबी साईं जे दुरूद में अलाह साईं केतिरियूं बरकतूं रखियूं आहिनि। सुभान अल्लाह। हिकिड़ो दफ़ो वरी सलात जो भेरो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह ने घर काबे जो तवाफ शुरू कयो। हर साल का हाजी हलने सुहणे नबी सरदार दे, हर साल का हाजी हलने सुहणे नबी सरदार दे, भाग जन जावा बला से व्यापिनी दे पारे। लगा पालाए हला खौफ खतर खां सबैद पड़ा हलाए हला से वनीरे का उठे सकलैन के सरदार ने, भाग जल जावा बला से व्यापिनी दे पारे। अल्लाह से हर मुसलमान के काबे जो दीदार नसीब करे। हजरत सुफियान सौरी फरमाता जने काबे जो तवाफ शुरू कयो हिकिड़ो नौजवान मूसा गॾु काबे जो तवाफ पियो करे, रुगो नौजवान दुआऊं कोन थो करे, रुगो नबी साईं जे मथां दुरूद पियो करे। सत चक्र पूरा गए। अरे सत चक्र पूरा कराने का पोइ मकान इब्राहिम जे साम्हूं बरकातो अन्नबे नफ़ल पढ़ियो, नूबे बरकातो नफ़ल पढ़ियो। हाणे नौजवान सफ़ा ऐं मरे वारे पासे हलण शुरू थो करे। मूं पाह मां वञी हथ विधो आहे, हथ विधी चयो ओ नौजवान ॾे ख़बर लॻी त बादशाह पियो ॾाढी बि रखियल आहे, नौजवान बि आही इबादत गुज़ार बि लॻी पियो। तोखे तवाफ जूं दुआऊं यादि आहिनि या न? आओ साईं मूंखे हर तवाफ जी दुआ यादि आहे, भला दुआऊं कोन पियो पढ़ी पियो, रुगो तवाफ जे दौरान तो नबी साईं जे मथां दुरूद पियो पढ़ियो ॻाल्हि चाहे। उन नौजवान वेही रहियो, मूंखे चए थो हला इन जे करे दुरूद पियो पढ़ां जो इन दुरूद जूं बरकतूं मूं पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं आहिनि। फरमाए थो आऊं ऐं मुंहिंजो पीउ पंहिंजे ॻोठ खां हज जे इरादे सां निकिता हुयासीं त हज करे अचूं। विच सफ़र में अञा मंज़िल ते पहुतासीं कोन, मुंहिंजे बाबे खे तकलीफ़ थी पई, एॾी तकलीफ़ थी जो उन जॻह ते बाबो गुज़ारे वियो। बाबे जा हथ पेर ठाहे सवलो करे सुभाणे बस कयो। चए थो कुझु देरि खां पोइ बाबे जे मुंहं तां कपिड़ो जो लाहिया त शक्ल ख़राब थी पई। अल्लाह से बचाए जो आमीन। फरमाता दिल खराब, अश्क खराब, चित्त खराब, अजीब हालत बाबे जी लगी पई आहे। मूंखे ॾाढो दुख थियो, हिकु त बाबो गुज़ारे वियो पर शक्ल ख़राब थी वई आहे। हाणे अलाए जे छा थींदो जेकॾहिं को माण्हू इत्तिफ़ाक़ सां अचे बि सही, जनाज़े में शरीक बि थिए पर बाबे जो मुंहुं कीअं ॾेखारींदुसि। फरमातो इन परेशानी वारे आलम में हुजां, मूंखे वेठे वेठे के ईअं अचानक निंड अची वई। निंड जी हालत में ख्वाब को ॾिसां त मदीने वारे तरफ़ खां रोशनी पई अचे। उहा रोशनी हलंदी हलंदी मुंहिंजे बाबे जे वेझो
उन जगह ते पहुती त ॾिसां उन में हिकु हसीनो जमील शख्स आहे उन सां गॾु ॿिया बि साथी गॾु हुया उन हसीनो जमील मुंहिंजे बाबे जे मुंहं तां कपिड़ो लाथो कपिड़ो लाहे खां पोइ मुंहिंजे बाबे जे मुंहं ते हथ घुमाईंदो वञे मुंहिंजे बाबे जो चहिरो चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदो फरमाए थो उन नौजवान जॾहिं शख्स हथ वधाई बस कई ऐं उन खां पोइ मूं उनजी दमन मां वठी करे चयोसीं तव्हां केरु आहियो मुंहिंजे बाबे ते हेॾी महिरबानी तव्हां फरमाई आहे उन फरमायो त मुंहिंजो नालो मुहम्मद रसूलुल्लाह आहे ऐं अल्लाह जा हबीब कीअं मुंहिंजे बाबे ते तव्हां महिरबानी कई आहे पाण फरमायूं तुंहिंजो बाबो रोज़ानी राति जो 100 दफ़ा दुरूद पढ़ंदो हो अॼु उहो दुरूद मूं वटि कोन पहुतो मलाइकनि मूंखे ॿुधायो त हुयो गुनहगार पर तो ते दुरूद पढ़ंदड़ हो गुज़ारे वियो आहे गुनाह जे करे शक्ल ई ख़राब थी वई आहे अल्लाह जे हबीब फरमायो मूं चयो त जेको मूं ते दुरूद पढ़ंदड़ हूंदो उन जी शक्ल ख़राब थियणो कोन ॾींदुसि हाणे नौजवान तूं ख़ामोश थी बेगुनो थी वेही रह सुबुह जो धाम धूप सां तुंहिंजे बाबे जो जनाज़ो थींदो फरमाए थो ॿियो ॾींहुं थियो उत्तर खां ओलह खां ॾखण खां ओभर खां हज़ारे माण्हू आया मुंहिंजे बाबे जो जनाज़ो पढ़ियो उहे सभु चवनि पिया ऐं नौजवान तोखे मुबारक हुजे तुंहिंजो बाबो त को भाग वारो हो इन जे करे असांखे राति रसूलुल्लाह सभिनी खे ज़ियारत कराई हुज़ूर फरमायो मुंहिंजे आशिक़ जो जनाज़ो पियो वञो असां सभु आया आहियूं तुंहिंजे बाबे जे सदके असांखे नबी साईं जो दीदार थियो उन नौजवान चयोसि इहा ॻाल्हि मां आख़िर सां ॾिठी ॿुधी सभु कुझु उन खां पोइ मूं आदत करे छॾी आहे निमाज़ खां बाद में वांदो हूंदो या त रुॻो रसूलुल्लाह ते दुरूद पढ़ंदो आहे सुभान अल्लाह हाणे वरी भेरो दुरूद जो ॾियारो त ॿी ॻाल्हि ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदरसे में पढ़ंदा हुआसीं पाण फरमाता फकीरी हाल हो मानी घवत कोन मिलंदी हुई पाण फरमाता पुछण जी सतायो हेदा जुमे जी रात आई मदरसे जा तालिब सुमानी जी नमाज़ पढ़ी सुम्ही पिया हज़रत रोज़े वारा फरमाता मुताज़ो वुज़ू कयो पर रकातो नफ़ल पढ़ियो उन खां पोइ मदीने दे मोह कयो हिकड़े पेर ते बीही 5000 दफ़ा नबी साईं ते दुरूद पढ़ियो घणा दफ़ा 5000 दफ़ा हिकड़े पेर ते बीही नबी साईं ते दुरूद पढ़ियो ऐं हुजूर के जेको भी संग कंदो मुस्तफा ॿुधंदो भी मदद भी कंदो देखो अल्लाह जो बानू हो हज़रत सूफी साठ बने जो उन अल्लाह जे बारे नबी से सद कया तो अवसिनी या सैयदा रसया नबी खैर बशर और करो गमगीन जो आए नूर नाफे नाम दाल को आगे गया ऐसा नहीं जो कई अफदे तुमकी दाद कर दैया नहीं तारीफ कोई दी तो करे सारा सिफत सुभान ही सिफत कोई दी कंदो आजिज़ अकल इंसान ही या सैयदा
रसोया नबी खैरल बशर और कर गमगीन जो आए नूर नाम नाम यार ज़ादी ज़िक्र कइजा आहेरा रूह के सैयदा सलावत कइजी ने अलम अंदो दे दर्द तोड़े कर दगा कद रंज दिल जे रोह के सोन की सफरो पिया पारस लगे दिए लोह के अलसिया सैयदा रसया नबी खैरल बशर और कर गमगीन जो आए नूर नाम हुजूर के तीसरे से ज्यादा फरमाते सब एकड़े तेरे पे भी 50,000 दफा दरूद पढ़न दरूद पढ़ी बस गया अल्लाह के हबीब की जात का बरकत जागते मेहरबानी कइया नबी से कहो दीदार आयो हुजूर भागर पाए फरमायो ओ बचरा मोहम्मद राशिद एदा सिकमा सब्र करे रहो हिदाल चाहे अल्लाह या रसूल अल्लाह मुझे हाल का वाकफायो खुल सगायो इल्म बनी को न पे सगा और जे करे तो पे सब्र त्यान हुजूर फरमाता मोहम्मद राशिद दुआ आप कहे तो इल्म ए फैज दुनिया निसदी सुनो जो उस्ताद ने वजह अगर पढ़ी को न सकदो इस हाले इन को किताब पढ़ण तो मुझे पढ़ल हुजन उस्ताद जो मोहम्मद राशिद ने खबर कितना मेहरबानी किया अल्लाह के साईं या सब मेहरबानी रात आमिना के नाम फरमाया सुभान अल्लाह तीसरे रोज़े दलील अल्लाह ताला के हबीब की दुआ के रोज़ रब लाकर तीसरे रोज़े वाला जहते भी नजर करता हा अल्लाह हुक्म के वली बुरा चुका यह सब मेहरबानी पान फरमाइदा हा नबी से जो दुरूद दिया सलात शरीफ जो वरी देवो सल्लल्लाहु हजरत इमाम हसन अस्करी अल्लाह जो वली थी गुजरो इन अल्लाह जे बाने वटे के औरत आई अर्ज की अल्लाह जा बाना जी अमा मुझे नौजवान न्यानी गुजारे रही है अल्लाह से इंशाअल्लाह औलाद जे दुख खां बचाए जो आमीन आमीन मुझे उस्ताद साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह हमेशा दुआ करतो हो मौला औलाद जो खुशू नसीब कजा औलाद जे दुख खां बचाए जा जो औलाद जो दुख अल्लाह से पनाह में रखे बर्दाश्त कर जो नाए अल्लाह जे हबीब जे उन आशिक आलम और औरत आई से नौजवान यानी गुजारे भैया चाहे आप ये ख्वाब में दिसा त कब्र में केरे हाल में आ अल्लाह जे बानी फरमायो अल्लाह जे बुझा छड़े दे अल्लाह ते न सही मावा मेहरबानी करे बुधायो मुजी न्यानी केरे हाल में आ मां हो गया मुझा अगा अल्लाह से निजात बरकत कुरान करीम में फरमायो जने तमाजा मां आई पीर या बीवी मां को हिकड़ो पूरो थी वने या बई केरा हुजन को हादी वने उनके अल्लाह से फरमातो जनी उम्र बड़ी थी वने तमाजी खिदमत की जरूरत उनमें कीमत है उनके दर को दामों कर न दो घट वध कर न गलायो अल्लाह से इजात बरकत फरमाई दो उनके उफ भी न चाहो अबे ऐ अम्मा की खिदमत कयो अल्लाह से जन्नत पीर ऐ मां जे पेरन जे हेठा किया नबी सैयदी अम्मा हलीमा
जॾहिं हुजूर जी ख़िदमत में आई हुई, हालांकि सॻी मां न हुई, पर हुजूर खे पाले वॾो कयो हुई। हुजूर जी ज़ात बाबरकात जी ख़िदमत में हज़रत बाई हलीमा जॾहिं अचे थी, रहमत वारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उथी बीहनि था। हुजूर उथी बीठा, नबी करीम जे पाक कुंडन ते जेका चादर ओढ़ियल हुई, नबी से उहा चादर हेठि विछाई आहे। उहा नबी से जी चादर, जे चादर जा अल्लाह कुरान में कसम खंदो आहे, उहा चादर नबी से हेठि विछाई आहे। हज़रत दाई हलीमा ने हुजूर चादर ते वेहारियो आहे, पाण भी चादर ते वेठा मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदा। हाणे हज़रत दाई हलीमा जॾहिं वापसि रवानी थी आहे, नबी से मोकिलाइण जे लाइ काफ़ी पंधु अॻिते विया। उनखे जॾहिं रवानी कई आहे, सहाबी हुजूर खां पुछंदा, या रसूल अल्लाह, या कोई औरत केरु आहे जंहिंजो तव्हां एॾो अदब करे रहिया आहियो? तव्हांजी सॻी अम्मा त नाहे, गुज़ारे वई आहे, इहा केरु आहे? हुजूर फरमाता, अम्मा हलीमा आहे, जंहिं मूंखे पाले वॾो कयो हुयो। या रसूल अल्लाह, एॾो अदब छो पिए कयो? हुजूर जी ज़ात बाबरकात फरमायो, अम्मा आहे, पाले वॾो कयो हुई। सहाबी उन खां पोइ हैरान थी करे चवंदा, अदा जेकॾहिं अबे ऐं अम्मा जो एॾो मक़ाम आहे, त पोइ नबी जी ज़ात बाबरकात तव्हां दाई हलीमा जो अदब फरमाए रहिया आहियो। हुजूर जी ज़ात तव्हांखे इज़त ॾियण वारा, मदीने वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में ॾेखारण जे वास्ते ईअं कयो, जीअं माण्हुनि खे ख़बर पए त अम्मा ऐं अबे जो केॾो वॾो मक़ाम आहे। अल्लाह जो नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह तूर सीना जबल ते वेंदो हो, अल्लाह सां कलाम कंदो हो, वरी मोटी ईंदो हो। हिकिड़े ॾींहुं हज़रत मूसा जी जॾहिं अम्मा गुज़ारे रही आहे, हज़रत मूसा अल्लाह जे नबी पंहिंजी अम्मा खे दफ़न कयो आहे। दफ़न करे खां पोइ तूर सीना जबल ते रवानो थियो आहे। अल्लाह ताला जी दरबार मां आवाज़ आयो, ओ प्यारा मूसा, जीअं मुंहिंजा रब ख़्याल सां अचिजा, ख़्याल सां अचिजा। हज़रत मूसा तूर सीना जबल ते पहुतो आहे, अल्लाह सां कलाम शुरू थियो आहे। हज़रत मूसा को अर्ज़ु करे, ओ मुंहिंजा मौला, अॼु पहिरियों दफ़ो न, कई दफ़ा अॻे बि आयो आहियां, ईंदो आहियां, अॼु तो मूंखे अमर कयो आहे त ख़्याल सां ॻाल्हि चाहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, प्यारा मूसा, अॻे तूं घरां निकिरंदो हुई, तुंहिंजी थोरी मां जीअरी हूंदी, हथड़ा खणंदी, चवंदी हुई, मुंहिंजा मौला, मुंहिंजो मूसा नबी अचे त उनजी पारत हुजे। अॼु तुंहिंजी पारत करण वारो केरु कोन्हे, अम्मा गुज़ारे वई आहे, उनजे करे हाणे तोखे चवां थो, मूं ॾे अची त ख़्याल सां अचिजा। अल्लाह जो नबी आहे, उल आज़म रसूल आहे, उनखे जेकॾहिं अम्मा जी अबे जी दुआ जी ज़रूरत पवे थी, त तोखे मूंखे त वधीक ज़रूरत पवंदी आहे। मदीने वारे साईं तॾहिं बि फरमायो आहे, पीउ ऐं माउ जे चेहरे खे ॾिसी जेको ख़ुशि थिए, उनखे मक़बूल हज जेतिरो सवाबु मिलंदो। पर जेकॾहिं नाराज़ कंदो त उनखे वरी वधीक सज़ा भी आहे। अल्लाह से चल तव्हां असांखे पंहिंजे अम्मा ऐं अबे जो अदब नसीब करे। अम्मारे की जले तुझा बचन ते लायक है रखदोना। गुलाम नबी अलैहिस्सलाम चयो, अम्मारे की जले तुझा बचन ते लायक है रखदोना। सारी उम्र तारीफ कयो तबे लायक रखदोना। अम्मारे की जले तुझा बचन ते हज़रत इमाम हसन मस्करी औरत आई, ओ अल्लाह जमाना को वधी बोलसो बुजुर्ग को दुरूद से खाया। अम्मा वनी पर औरत ने तारीफ दुरूद पढ़ण शुरू थी करे। आखिरकार हलंदे हलंदे कुछ दिन खां पोइ राज प्रेमा सुधी पई आहे। ख्वाब भी ॾिसे पंहिंजी ध्यानीअ खे अजीब हालत मथे खां वठी करे पेरनि ताईं कांदनि जी
जी संघर में वेही पया अजाब में हुए औरत बेचारी परेशान किया मावा सुबह जो इमाम साहब वट हली आया सजो भाग्य बुगाती अल्लाह जाबाना इन हालत में लोग जी ज्ञानी करे छोड़ा कौन को मैं तो जी ज्ञानी अजाब में दुआओं करे अल्लाह के आज़ करे तो जी ज्ञानी के रब करीम बख्शे अरे औरत हली हुआ तुझ जी अजाब दिया हजरत इमाम हसन अस्करी सुको पे ख्वाब की हालत में अल्लाह से जन्नत जो सैर कराया सुभान अल्लाह घूमदे फिरदे जन्नत में हिकड़ी जगह ते दिसे को हसीनो जलील बाग आ उन बाग में हिकड़ी नौजवान न्यारी आ जन्नत जो लिबास पातला नूरानी ताज पातला जन्नत के बाग में घूमे पई हजरत इमाम हसन अस्करी के दिखे औरत हली आई आ वेठी थिया नौजवान न्यारी ख्वाब में इमाम हसन अस्करी के चले थी ओ अल्लाह जाबाना मुझे सुनाओ था पार फरमायो अम्मा कौन तो सुनाला अल्लाह जे के रही ओ न्यारी आया जी मौत वक्त हली आई ही वजीफो वक्त है वजीफो तुम्हारे से हो इमाम साहब फरमाता अम्मा तुझी मौत बुझायो हो अजाब में हुई पर तू तो जन्नत में घुली थी अर्ज करे दी अल्लाह जाबाना मुझी अम्मा सही बुझायो हो वाके अजाब में हुई से अकेली ने जे कब्रिस्तान में दफन हुई से साधा 2500 मर्द आए औरत उन कब्रिस्तान में एड़ा दफन चला जन्नते अजाब भी जो और प्रभु अल्लाह जो असाजे कब्रिस्तान जी भरमा की गुजरे वाद सामी जरे शख्स है प्रो दफो पैजी मर्जी सा नबी से के मता दरूद पढ़े वो दरूद पढ़ी पस करे दुआ घुरी मौला इन दरूद जे सवाब इन कब्रिस्तान हवाला जे रूह के बख्शे तो दरूद पढ़ी सवाब बख्शे हल्लो अल्लाह सकी दरबार हुक्म केवा ओ मुझे मलाइका जी वसादा रब इन कब्रिस्तान हवाला अजाब माफ कयो जन्नत जो दरियों खोलो भले जन्नत जा मजा मारे मलाइका तो मौला गुनाहगार अजाब जा लायक होया भले अजाब को अल्लाह ताला जी जान बरकत फरमायो मुझे मलाइका जय कब्रिस्तान जी भर में मुझे हबीब ते दुरूद पढ़ो वने उन कब्रिस्तान ते अजाब ते यो लायक माहे जुदाए कोन को नबी से जे दुरूद दी बरकत दे सके और सबनी का अजाब माफ तो करे सुभान अल्लाह अंदाज लगाए मुसलमानों भर में कब्रिस्तान में लीटर पैजी बती सा मानो को दुरूद पढ़े वो सवाब कब्रिस्तान वाले जे रूह दे बख्शे अल्लाह दी जात उन हिकड़े बाने जे दुरूद पढ़न जे सदके पूरे कब्रिस्तान का अजाब माफ करे छड़े ए जेको मानो पान दुरूद जो आदि हुजे हमेशा घणो दुरूद पढ़ंदड़ हुजे उन ते अना करीम रब वधी मेहरबानी फरमाईंदो सलात जो भेलो वरी सल्लल्लाहु अल्लाह जो मानू आहे जो नालो हो हजरत अहमद बिन मूसा वडो नेक सालिह मानू हो उन जी खिदमत में एकरे दी हजरत शेख शिबली आयो बज़ाहिर सादो मानू हो जने ओ हजरत शेख शिबली उन बुजुर्ग वच आयो त उन अल्लाह जे पाने शेख अहमद बिन मूसा शेख शिबली के दिसी उठी बीठो सुभान अल्लाह उठी जो बीठो अगते वधी शेख शिबली के भाकुर पाए उन जी पेशानी ते चुमी दे सुभान अल्लाह शागिर्द वेठा हुआ गाल के नोट क्यों 12 शेख शिबली कचेरी करे रवानो थियो
शागिर्द जो साईं इन मजजूब दरवेश के तवा एडो इस्तकबाल कयो उथी बीचो मदी अगते वनी हथ दिनो उना का को झुकी मिलो बाप पातो पेशानी ते चुमी दिनो छाजे करे इन ते तवा एडी मेहरबानी कई उन हजरत शेख अहमद बिन मूसा अल्लाह जे बाने फरमायो मु पंहिंजी मर्जी सां न कयो रसूलुल्लाह के ईअं कंदे ॾिठो उन जे करे मूं कयो नबी साईं इन शेख शिबली जो ईअं इस्तक़बाल कयो हो उथी बीठा हा अॻिते वधिया हा नबी साईं भाकुर पातो नबी साईं पेशानीअ ते चुमी ॾिनी इहो मूं पाण कंदे नबी साईं खे ॾिठो हो शागिर्दनि पुछियो साईं ॻाल्हि कहिड़ी आहे अमल इन वटि कहिड़ो आहे जंहिंजे करे नबी साईं इन खे शेख शिबलीअ खे चुमी ॾिनी उन शेख अहमद बिन मूसा फरमायो त इहो हर निमाज़ खां बाद में पढ़ंदो हो लक़द जाअकुम रसूलुन मिन أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم سورة توبة जो वार बनी आखिरी आयत में ये परीद ने बस कंदो आ उन खां पोइ टे दफ़ा नबी साईं जे मथां हर निमाज़ खां पोइ दुरूद पढ़ंदो सुभान अल्लाह हर निमाज़ खां पोइ इहा आयत पढ़ी उन खां पोइ टे दफ़ा नबी साईं ते दुरूद पढ़े इन दुरूद जी बरकत जे सदके अल्लाह जे हबीब इन खे पेशानी ते चुमी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿियो अल्लाह जो वली आहे हज़रत सुल्तान महमूद गज़नवी वॾो आलिम हो बादशाह हो नेक साल बादशाह हो उन हज़रत सुल्तान महमूद गज़नवी जे दौर में हिकिड़ो शख्स हो बेचारो गरीब थी वियो गरीब जो थी वियो त उन खे के आलिम दस ॾिनो त अबा तोखे वज़ीफ़ो ॾसिया थी कहिड़ो जी गरीब थियो ई पैसो कोन अथई नबी साईं ते घणे में घणो दुरूद पढ़ हुज़ूर महिरबानी करे छॾींदा इंसान जॾहिं मजबूर थींदो आहे हालात जॾहिं अहिड़ा थी वेंदा आहिनि पोइ हर कमु करण जे लाइ तयारु थी वेंदो आहे उन चयो यार आलिम ॾस ॾिनो आहे हाणे छो न आलिम जी ॻाल्हि ते अमल करे नबी साईं जे मथां दुरूद पढ़ा घणो दुरूद पढ़े उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे रुगो नबी साईं जे मथां दुरूद पियो पढ़े आख़िरकार कुझु ॾींहंनि खां पोइ राति जो सुतो पियो आहे क़िस्मत जागी पई आहे मुस्तफ़ा जो दीदार थियो हबीब जो दीदार जेड़े तेड़े के कोन थींदो आहे भाग वारा हूंदा आहिनि जिन खे नबी साईं जो दीदार थींदो आहे मुंहिंजे उस्ताद क़िबला साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैहि खे जॾहिं नबी साईं दीदार करायो सुबुह जो खणी उन मंज़र ते नात लिखी मंज़र खे पेश की त रात हीअं महिरबानी थी आहे फरमाया तो मिलियो मां मलकार अॼु रात आहे मलकार अज रात आए सद बार अलहम्द वाई रात आए मिलो मलकार शिकायत के शिकायत की वही जियारत शिकायत के शिकायत की वही जियारत इहा जाए मोले हर बात आए मिलो मलकार अज रात आए सब बार अलहम्द वाई रात आए मिलो मलकार शख्स के नबी से जो दीदार थियो बाजार अखियों बंद की बाहर ज़ाहिर वालो अखियों बंद की पर अंदर वाली अखि जागी पे सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब दी ज़ियारत किया ॾाढो खुश थियो नबी सभी जान का बरकत उन गरीब मिस्कीन के फरमाइंदा बा छाजे लाए एडा सल्ला तो करी दर्द माता हो तो करी अर्ज करे तो या रसूल अल्लाह मुझे हाल का वाक़िफ आयो गरीबी हाल कर्जन भकोड़े छड़ियो फलाने जो हेतरो कर्जा फलाने जो हेतरो कर्जा फलाने जो हेतरो कर्जा ओ
मुझा हबीब हाने कजी पंडिता करे आलम नसर जो मुखरी दरूद शुरू कयो अल्लाह दे हबीब की जात फरमायो तुझे भेजो के वो बादशाह रहेगा अर्ज करे तो सुल्तान महमूद गजनवी मुझे भेजो रहेगा नबी से फरमाया हाने तो वने सुल्तान महमूद गजनवी वते उनके वनी चयो तुझी मदद कंदो पैसा भी दीदो वनी कर्ज लाए गरीब मिस्कीन ख्वाबरी हालत में नबी से के अर्ज कयो या रसूल अल्लाह सुल्तान महमूद दे वने बादशाह मिले अलैले मिले निशानी पूछे पार पतो पूछे तो चार करा हुजूर की जान फरमाता तो सब का पे मुझे सलाम दे का कभी जो मतलब पेश कर पर जे कभी का निशानी पूछे उन बादशाह के चेजा नबी से फरमाया रोजानी फजर की नमाज खा अग में जेको दरूद पढ़ो आई उन दरूद दे तादाद जी तो के खबर भी के खबर कि अल्लाह के खबर ये इहा गाल सही आदम रसूलुल्लाह मोकलियो सुभान अल्लाह कि हुजूर मेहरबानी करे पार पाता भी अल्लाह जो हबीब से तो ही चया इन टेम ते दुरूद पढ़ंदो हाने ओ रोज शख्स ख्वाब ॾिठे ख्वाब मां सुजागी थी सुबह जो पर्दो करे बादशाह वटि पहुतो हजरत सुल्तान महमूद गजनवी जी दरबार लगी भैया अल्लाह जे हबीब जी ज़ात सलाम खणी अचण वाले उन बादशाह के नौकर ने बुधायो नबी से जो जातो खणी आयो आया बादशाह से मिलायो सबने जल्दी वही बादशाह के इत्तला ॾिनो बादशाह सलाम दे शख्स के घुराए हाणे तख्त ते वेठो गरीब के हेठ विहारे पुछे बाबे खबर नबी से मोकिलियो अचे हा हुजूर छा चयो नबी से सलाम ॾिना बादशाह को बाबा जे करे नबी से मोकिलियो त निशानी दे मूंखे तख्त ते तव्हांखे नबी से मोकिलियो गरीब मिस्कीन तो चले हा साईं नबी से पान निशानी दसिया के लिए रोजानी फजर की नमाज का अग में जेको दुरूद पढ़ंदो आही जेको तादाद भी पढ़ंदो आही नबी से फरमायो ओ कुल तादाद ते रोजानी दुरूद पढ़े तो या गाल जे सतिया त ख्वाब सतवा नबी से मोकिलियो उन बादशाह पुछो कर्ज घणो जी 500 दिरहम कर्जा बादशाह फरमायो अल्लाह के 500 दिरहम ॾियोस कर्ज घणो 500 आए हुजूर बादशाह चाहते 500 दिरहम ॾियोस उन जो सही मूंखे ज़रूरत 500 जी कर्ज एतिरो बादशाह फरमायो 1000 दिरहम तोखे इन जा दिया तो तू नबी साईं का सलाम खणी आयो सुभान अल्लाह 1000 दिरहम इन जा दिया तो तू बंद करे आयो आई 500 दिरहम इन जा दिया तो जो नबी साईं इन्हनि जो हुकुम कयो तते बादशाह जो ऐलान कयो त वजीर बेटा को वजीर चले से इन जो कर्ज आऊं तो लाया ॿियो चले आऊं तो लाया इत्तिफाक से जेके कर्जी जो कर्ज हिन दे हो उहे भी बेटा हुजन उन्हनि जो सही जे करे इनके नबी साईं ज़ियारत कराई आ त असां हुजूर जे सदके कर्ज भी माफ था करे सुभान अल्लाह पैसा भी मिली वियो कर्ज भी माफ थी वियो टे फायदा उन शख्स के थिया सब का पहलो फायदो इहो थियो त उनके रसूलुल्लाह जो दीदार सुभान अल्लाह ॿियो फ़ाइदो थियो त कर्ज़नि खां छुटकारो मिलियुस टियों फ़ाइदो इहो थियो त आगे गरीब हो हाणे पैसे वारो थी वियो इहे सभु महिरबानियूं तव्हां जे असांजे हबीब जे मथां दुरूद पढ़ण जो आहे हिकिड़ो दफ़ो वरी सलात जो भेरो सल्लल्लाहु सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि
वाले साईं जी हदीस इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था जने को मानो मुझे मथा दुरूद पढ़ंदो अल्लाह जी जात बाबरकत मलाइका उन दुरूद पढ़ंदड़ जे लाइ माफ़ी दुआऊं घुरंदा है मलाइका चवंदा आहिनि ओ मुंहिंजा मौला फलाणे शख्स फलाणे जे पुट खे माफ़ करे इन जे करे माफ़ कजो ओ तुंहिंजे हबीब जे मथा दुरूद पियो पढ़े गरीबी हदीस में नबी से फरमाया जबी मुझे मथा दुरूद पढ़ो वींदो आमिना जो लाल फरमाए तो तवा मूंखे हिकिड़ो दफ़ो दुरूद मोकिलींदा आहियो अल्लाह जी ज़ात तव्हां ते 10 रहमतूं नाज़िल कंदो सुभान अल्लाह ऐं 10 तरह जा गुनाह भी माफ़ कंदो ऐं 10 तरह जा दर्जा भी बुलंद कंदो कुर्बान रसूलुल्लाह जी ज़ात ता दुरूद असां पढ़ो मुस्तफा करीम ते ऐं राज़ी रब पियो अल्लाह हर मुसलमान के हुजूर जे रोज़े जी अदब वारी हाज़िरी नसीब करे आमीन ऐं मदीने वञण जो आलमन वज़ीफ़ो भी इहो दसियो त जेको जेतिरो नबी से ते घणो दुरूद पढ़ंदो अल्लाह से ओतिरो उनखे जल्दी मदीनो ॾेखारे सुभान अल्लाह जेतिरो घणो नबी से ते दुरूद पढ़ंदो उनखे ओतिरो अल्लाह से जल्दी मदीनो ॾेखारींदो उहो मुस्तफा करीम जो मदीनो जने मदीने में जिते महबूब जो गुंबज़े खज़रा है उन गुंबज़े खज़रा ते 70,000 मलाइका सुबह जो ईंदा आहिनि उहे उन मलाइका जी ड्यूटी वरी शाम ताईं हूंदी आहे सॼो ॾींहुं उहे मलाइका नबी साईं ते सलात पढ़ंदा हाणे शाम थींदी उन्हनि मलाइका जी ड्यूटी खत्म थींदी वरी ॿिया मलाइका ईंदा आहिनि वरी 70,000 मलाइका हाणे मथां जेके अचण वारा अचनि उहे ख़ुशि थींदा खिलंदा पिया अचनि पर जेके वापसि वञण वारा उहे वरी रोंदा पिया वञनि मलाइका हिक ॿिए सां मुलाक़ात जो दौरान चवंदा अल्लाह जो अर्श मथे जन्नत मथे लोह कलम मथे हर शइ मथे तव्हां रोंदा छो था वञो पिया उहे मलाइका चवंदा आहिनि जो आलम तर्जुमो कयो चवंदा आहिनि जन्नत की कलियों में देखा मज़ा जो मदीने की गलियों में देखा मथे हर शइ मथे जेको मज़ो मुस्तफा जे कदमनि में आहे अहिड़ो मज़ो किथे ॿिए पासे कोन थो अचे हाणे उहे मलाइका हिक ॿिए सां मिलंदा वञण वारा वञनि अचण वारा अचनि वरी क़यामत ताईं उन्हनि मलाइकनि खे वारो न मिलंदो आहे हिकिड़ो दफ़ो वारो मिलियो आहे क़ुर्बान मुंहिंजे हबीब जी पाक ज़ात ता वो मुंहिंजे हबीब जा उम्मती उन मुस्तफा करीम जे पाक मवाजा शरीफ जे सामो जने मानू बींदो हबीब ते सलात पढ़ंदो अरबात अरबी में पढ़े रोजाना सिंधियत सिंधी में उर्दू वारो उर्दू में इंग्लिश वारो इंग्लिश में जय बोलिया में हुजूर के संगला करे मदीने वारो साईं सभिनी जी बोली भी समझंदो जवाब भी ॾींदो सुभान अल्लाह ओ मुंहिंजे हबीब जो मदीनो जय जला गुलाम नबी मैसर ले करे चवन मानक चाया तमो वटे सोन चांदी जरा होते मानक चाया तमो वटे सोन चांदी जरा होते तो घुरा तो कांत तुझे दर आज्ञा मुझो घर होते सुभान अल्लाह हाल तकलीफ आयो सुभान अल्लाह नथता है तो जोर से सुभान अल्लाह मान तो जाया तमो वटे सोन चांदी जरा होजे तो घुमा तो कांत तुझे जरा आज्ञा मुझो घर होजे लोक संग में बात पाले में लगे वही रहा में कथा ओ घर अडे वेहीरा मदीने में बंगलो न खपे झोपड़ी जेतरी जगह मिले तो सब कुछ मिली लोक संग में बात पाले
रोज शब अगिया अखिन जे रोज अतहर हुजे तो घुरा तो कांप तुझे जरा अॻियां मुंहिंजो घर हुजे मान तो चाया त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो कांप तुझे जरा अॻियां मुंहिंजो घर हुजे गुफ्तगू ही बाण में जी कंदा न कर नकीर ही मोहम्मद जो मदाई आवाम नबी फकीर गुफ्तगू ही बाण में जी कंदा न कर नकीर ही मोहम्मद जो मदाई आवाम नबी फकीर जोश माफी खैर साफिश बाश पई माशर हुजे तो गुरा तो कांप तुझे डरा अॻियां मुंहिंजो घर हुजे अल्लाह से हिन भलाई रात जे सदके तव्हां सां सभिनी खे पंहिंजे बतरम सां गॾु मुस्तफा जो मदीनो ॾेखारो आमीन इमाम गज़ाली आलिम आलिम अॼु मूं पढ़ियो इमाम गज़ाली जे बारे में नबी सजी खिदमत में इमाम गज़ाली बीठो हो इमाम गज़ाली सां गॾु हज़रत मूसा ऐं हज़रत ईसा नबी बीठा हो जंहिं आलिम खे ख्वाब जी हालत में नबी साईं जी ज़ियारत थी उन टाइम ते इमाम गज़ाली भी नबी साईं सां गॾु हज़रत मूसा हज़रत ईसा भी गॾु हा त नबी साईं उन टाइम ते उन हज़रत मूसा ऐं हज़रत ईसा खे फरमाइनि पिया तव्हां जी उम्मत में हिन इमाम गज़ाली जहिड़ो को आलिम आहे सुभान अल्लाह नबी साईं फरमाइनि पिया तव्हां जी उम्मत में गज़ाली जहिड़ो को आलिम आहे बिनी नबीअ चयो या रसूल अल्लाह न हिन गज़ाली जहिड़ो आलिम असांजी उम्मत में नाहे उहो इमाम गज़ाली रज़ी अल्लाह तआला अन्हु एॾो कमाल वारो जंहिंजो नबी साईं फ़ख्र पियो करे उन इमाम गज़ाली लिखियो आहे हिकिड़ो मलाइका जंहिंजो मथो अल्लाह जे अर्श सां लॻल आहे पैर ज़मीन ताईं उन जे जिस्म में एतिरा पर जेतिरी अल्लाह जी मख़लूक़ पैदा कयल आहे आलमन 11,000 मख़लूक़ जा क़िस्म लिखिया आहिनि 11,000 पर नूर जा उन मलाइक जी ड्यूटी आहे जॾहिं बि को माण्हू नबी साईं ते दुरूद पढ़ंदो आहे अल्लाह साईं उन मलाइक खे हुकुम फरमाईंदो आहे त अर्श जे हेठां नूर जो समुंड उन में टुॿी हण मलाइक टुॿी हणी जॾहिं ॿाहिरि निकिरंदो आहे अल्लाह साईं फरमाईंदो आहे पर छॾ मलाइक पर छॾे उहे 11,000 कतरा पाणी जा ज़मीन ते किरनि अल्लाह साईं उन्हनि कतरनि मां 11,000 मलाइक पैदा करे उहे मलाइक उन माने लाइ क़यामत जे ॾींहं ते वेठा माफ़ी जूं दुआऊं घुरंदा आहिनि जेको नबी साईं ते हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ंदो मुझे हबीब जा उम्मतीओ ये ॻाल्हियूं ॿुधण जो असुल मक़सद इहो आहे त अकेलाई में वेही उन हबीब खे सजड़ा करे ॾिसूं त सही मानो दुनिया वारा तरे छड़ींदा मुझा अदा अज साथ ॾियनि सुभाणे न ॾियनि पर रहमत वारो नबी अहिड़ो आहे जो मुस्तफ़ा करीम खे जेको बि सॾ कंदो आहे हबीब जी ज़ात बाबरकात कॾहिं कंहिंखे तलींदो न आहे महेसर वेचारे ॿी नात में चयो त हिन दौर वारा छॾींदा त चाहे परवाह न आहे उहो हबीब जेको आहे जंहिं हबीब सां माण्हू जी मोहबत हूंदी आहे मुस्तफ़ा पंहिंजी उम्मत खे छॾींदो न आहे नबी से फरमायो जेको घणे में घणो दुनिया में मूं ते दुरूद पढ़ंदो अल्लाह जे हबीब में वो क़यामत में ओतिरो मूंखे वधीक वेझो हो सुभान अल्लाह अॼु ॿियो वाक़ियो पढ़नि था को माण्हू हो नबी साईं खे ख्वाब में ॾिठई पर जीअं जो नबी साईं जे वेझो अचे त हुजूर मुंहुं फेराए छॾियो मिसाल हितां आयो नबी साईं मुंहुं मुबारक हेरा हितां आयो नबी साईं मुंहुं मुबारक हेरा उन शख्स हुजूर खे चयो साईं तव्हां मूंखे सुञाणो था ऐं तव्हां जो उम्मती आहियां आलिमन खां ॿुधो तुम त नबी साईं पंहिंजी उम्मत खे सुञाणींदो आहे तव्हां मूंखे सुञाणो था हुजूर जी ज़ात बाबरकात फरमायो हूंदुई जीअं माना को माण्हू अहिड़े नमूने सां करे हूंदुई
अल्लाह जी हबीब के किसी को के सुनानो कौन था नबी से फरमायो तू के यादी कौन तो करी दुरूद पढ़ी तो आओ तो के की सुना तो कदे दुरूद पढ़या कदे याद कयो थी उन शख्स ख्वाब की हालत में हुजूर के की डोरा पोड़ी दे सी ख्वाब मा सुजागी थी हमरा के पकड़ अची जा हाने नबी से डोरा पोड़े त बाकी बच्चो जा वो उन नबी का दुरूद घणो पढ़ शुरू के वठी दुरूद पढ़े आखिर कुछ ॾींहंनि का पो वरी नबी से जी ख्वाब में ज़ियारत जो थियस ॾिसे तो हुजूर ॾिसी मुस्कुराई पिया अल्लाह के हबीब के अर्ज की या रसूल अल्लाह सुनारो था नबी से फरमायो हाले तू दुरूद पढ़ी मुके याद कंदो आई त आऊं भी जवाब दई तो के याद कंदो आई बुजादा उन रहमत वारी नबी ते जेतरो घणो दुरूद पढ़ी सके ओतरो दुरूद पढ़जे जेतरो घणो हुजूर के सल्ला करे सजन ओतरा सल्ला करे हबीब के राजी करे ओ हेडियो रातियो गनीमत समझो अल्लाह से नसीब कयो हल हुजूर दी जात बाबरकात फरमायो त अल्लाह से सजे साल जो हिसाब किताब अजो की रात में फरमाईदो आई अल्लाह से एतराब पंजा पाना बख्शीदो जो बनी कल्ब कबीलो मशहूर हो मदीने में हुजूर फरमायो बनी कल्ब कबीले दी बकरिन जे मथा जेतरा वार हल इनन खां भी वधीक अल्लाह से मुजी उम्मत जा उम्मती बख्शीदो सुभान अल्लाह मुसलमानो बकरी जे मथा केतरा वार होंदा नहीं बोल सकबा ये कबीले दी बकरिन जे मथा जेतरा वार ओतरा अल्लाह से नबी संजा उम्मती बचे पर हिन रात में नबी से फरमायो के एड़ा मालूम आयल जिनके हिन रात में अल्लाह से कोन बची दो साहब ने पूछो या रसूल अल्लाह केड़ा नबी से फरमायो जो शराब जो आदी हुदो उनके न बची अल्लाह जेको शराब हमेशा पींदड़ होजे पर आलमन लिखियो बशर्ते के सच्ची दिल से तौबा करे वरी शराब न पींदो तको अल्लाह से उनके बख्शीदो न त बियो नबी से फरमायो जेको पीओ ऐं माल जो नाफरमान हो अबे ऐं अम्मा जो अदब न कदर होजे उनके अल्लाह से हेड़ी रात में भी कोन बख्शीदो पर सच्ची दिल से जेकॾहिं तौबा ताब थे पंहिंजे अबे के अम्मा के राज़ी करे त रब करीम नबी सही जात बाबरकात फरमायो हिकड़े मौके ते हिकड़ो सहाबी हो उन जो साह न पियो निकरे हुजूर के ॿुधायो से फलाणो तकलीफ में नबी सही हली आया हुजूर जी जात ॾिसी करे गैर दान नबी के खबर पई त इनजी मां हिन ते नाराज़ पांच में को माफ कर उन औरत जो सही न इन ज़ाल जे चवण ते मुके तकलीफूं ॾिनियूं माफ न कदस नबी से फरमायो सहाबत के काठियो गॾु कयो त हिन के माउ जे साम्हूं बाहि ॾेई सारायो सहाबी उथिया औरत चयो या रसूल अल्लाह छा था कयो बाज़ में हिन के काठियुनि जो मच ॿारायो उन में बाहि ॾेई सारिया जेको तोखे तकलीफ़ ॾींदो हो तूं माफ़ नथी करी पोइ आख़िर उन औरत माफ़ कयो उन खां पोइ उन जो साह निकितो त मुंहिंजा अदा अबो ऐं अम्मा जेकॾहिं नाराज़ हूंदी त उन जो साह ॾुखियो निकिरंदो पर जेकॾहिं अबो ऐं अम्मा राज़ी आहिनि त उहो इंसान भाग वारो चइबो हेड़ी रात में अबे ऐं अम्मा जे नाफरमान के अल्लाह से नथो बख्शे त मुंहिंजा ॾातो में मुंह में कहिड़ी मजाल आहे अल्लाह जे अॻे ते बीहण जी एतिरो कयूं अहिड़ा कम न कयूं जंहिंसां अल्लाह ऐं उन जो रसूल नाराज़ थियनि अहिड़ा कम कयूं जो मदीने वारो मीर ॾिसी सुञाणे त मुंहिंजो आशिक़ पियो अचे सुभान अल्लाह इसी रोज़े वारा फरमाइनि था त अल्लाह से जात बाबरकात हजरत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में जेको मशकरो हो उन मशकरे के हजरत मूसा जो अदा करण जे करे मिसाल पटको बदे चादर खड़े लठ खड़ी मूसा वांगुरु हले उन जे करे अल्लाह से उन के अज़ाब खां बचाए छडियो मदीने वाले वीर जो बचड़ो हजरत रोजे वाला फरमाता जेको नबी सजी सुन्नत समझी पटको बदे हुजूर जी सुन्नत समझी अच्छो लिबास पाए नबी सजी सुन्नत समझी मान सा सुठो मिले हजरत पीसे रोजे वाला फरमाता उन ते अल्लाह से अन्या वधीक मेहरबान थी पवो कोशिश कयूं नमाज की पाबंदी कयूं
कोशिश कयूं नबी सजे मथां घणो दुरूद पढ़ण जी आदत करे छॾियूं भला ॿियो न बि थी सघे त जीअं रोज़ानी पंहिंजो ज़िंदगी जो टेबल मुक़ररु कयूं था ईअं हिकिड़ो वक़्तु नबी सजे ते दुरूद जो मुक़ररु कयूं इंशाअल्लाह ताला जॾहिं नबी सजे ते दुरूद पढ़ंदासीं त पोइ उन जूं बरकतूं ऐं जेके थींदियूं उहे पाण अखियुनि सां ॾिसंदासीं अल्लाह ताला खां दुआ कयूं था रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां जो ॿुधणु क़बूल फरमाए अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे हिन भलाई रात में जागी अल्लाह खे राज़ी करण जी रब तौफीक अता दे अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हां जो ॿुधणु क़बूल फरमाए इंशाअल्लाह ताला थोरो वक़फ़ो कंदासीं उन खां पोइ वरी सलात तस्बीह नमाज़ पढ़ंदासीं अल्लाह ताला मुंहिंजी तव्हांजी सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमाए हाणे हिकु दफ़ो अलहम्द टे दफ़ा कुल शरीफ़ पढ़ो त